अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा आताकुमुर रसूल फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़न्तहू। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि व सकलैन वल फरीक़ैन मिन उर्बि व मिन अजमी वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवाल मुक़्तहिमी। अगर जन्नत में जाने का, अगर जन्नत में जाने का हो इरादा तमामी का, गले में तोप डालो मेरे आका की गुलामी का। की मेरे आका से वफा, की मेरे आका से वफा, तूने तो हम तेरे हैं। ये जहाँ चीज़ है क्या, लोहो कलम तेरे हैं। मौजूद सामीन हज़रात, आशिकान मुस्तफ़ा, गुलामान मुस्तफ़ा, मामा जे साम्हूं तकीर करण जे लाइ नया बीठो। बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोहम्मद जी लिस्ट, हुसैन जी लिस्ट में नालो लिखाईंदुमि। अल्हम्दुलिल्लाह दिल तमाम घणी खुश आहे। सचन आशिकन, सचे अकीदे वारन, अहले ज़िक्र वारन, अहले मोहब्बत वारन में कमी कोन्हे। इहो ही मुर्शिदन करीमन जो फैज़ आ, इहा ही मुर्शिदन करीमन जी रूहानियत आ। तो जमायत में का कमी ना है। बज़ाहिर असां तव्हांजा कामिल अकमल मुर्शिद हिन वक्त कराची में आहिनि, पर संदन जी रूहानियत त करम अॼु तव्हां हिकु हिकु मां महसूस थी रहियो। इहो ई ज़मीन सां ॼमी वेहण, इहा ई रूहानियत आहे। खां बाद इहो ई मामूल ठाहे छॾियो हर दुआ में त या अल्लाह असांजे कामिल अकमल मुर्शिद खे कामिल शिफ़ा ऐं ख़िज़री हयाती अता फ़रमा। मुर्शिद करीम ख़ुशि त असां बि ख़ुशि, मुर्शिद करीम ख़ुशि त असांजा घर बि आबाद, असांजा बचड़ा बि ख़ुशि। हाणे उन सबक खे यादि कयो, उन सबक खे जेको पाण करीमन असांखे सबक ॾिनो। त ऐं मुंहिंजा प्यारा मुरीद काथे बि हुजे,
घर में हुज, बाजार में हुज, मस्जिद में हुज, सुमंदे भी कर अल्लाह, उथंदे भी कर अल्लाह, काथे भी हुजे, हथ हुजे कार में, दिल हुजे परवरदिगार में। तो करम अल्हम्दुलिल्लाह नज़र अची रहियो आहे, तव्हां मां करम नज़र अची रहियो आहे। तो दुनिया वारनि खे त इन ॻाल्हि जी सम्झ ई न आहे, उहे भिटकियल आहिनि। तव्हां उन्हनि खे छॾे ॾियो पंहिंजी हाल ते, असां पंहिंजे हाल ते ख़ुशि आहियूं। त करम रूहानियत नज़र अची रही आहे। त जेको तव्हां में ख़ामोशी आहे, सुकून आहे, करार आहे, इहा ई त मक़बूलियत जी निशानी आहे। त बसि मां इहो ई अर्ज़ु रखंदुमि, असां तव्हां अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जे दरवाज़े ते आया, दर ते आया। त दिल ई दिल में अर्ज़ु करणु, जंहिंजूं नेक तमन्नाऊं, दिल ई दिल में अर्ज़ु करणु असां तव्हांजो कमु आहे। त हर नेक तमन्ना खे पूरो करणु अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जे सदक़े त अल्लाह जो कमु आहे। ज़िक्र करे चओ अल्लाह हो, अल्लाह हो। अल्लाह हो, अल्लाह हो, अल्लाह हो। इते अगर तसव्वुर पंहिंजे मुर्शिद कामिल जो हुजे त केॾो सुकून मिलंदो। तसव्वुर मुर्शिद कामिल जो हुजे, दिल मां ज़बान मां ही आवाज़ निकिरे अल्लाह हो, अल्लाह हो, अल्लाह हो। तड़प पैदा कयो अल्लाह हो, अल्लाह हो, अल्लाह हो। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि, जेको ख़ालिक़ो मालिक आहे। अल्लाह ही माबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहू ला शरीक आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसिल बेमिसाल आहे। तमाम दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथां। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के सब शान मक़ाम अता फरमाए इन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम, सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे कुर्ब करम ताईं पहुंचाइण वारा है। शार्द कम तो सरकार अल्लाह जे कुर्ब करम ताईं पहुंचाइण वारा है। अल्लाह जे कुर्ब ताईं उहो पहुचंदो, अल्लाह जे कुर्ब ताईं उहो पहुचंदो जेको सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान ते सही सही अमल करे। सरकार जी शरीयत, सरकार जी शरीयत सुन्नत मुतहरा ते सही सही अमल करे। जेको सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान, हुक्म, सीरत ते अमल कंदो, उहो मोमिन दुनिया में भी कामयाब है, तो उहो मोमिन आखिरत में भी कामयाब हो। जहिड़ी तरह अल्लाह ताला
पंहिंजे हबीब जे फरमान ते अमल करण जो हुकुम फरमाए रहियो आहे। अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए, वमा आताकुम रसूल फखुजूहु। तो अल्लाह ताला फरमाए तो मुझो रसूल मुझो हबीब मुझो प्यारो रसूल जेको अवां खे अता फरमाए फखुजूहु, उहो मुझे रसूल खां मुझे हबीब खां वठो। वमा नहाकुम अनहु फंतहु। अल्लाह ताला फरमाए तो मुझो रसूल जंहिंखां मुझो रसूल मुझो हबीब अवां खे मना फरमाए उन खां रुकजी वञो। हिन आयत करीमा में अल्लाह ताला फरमाए रहियो आहे त मां पंहिंजे हबीब खे वमा आताकुम रसूल फखुजू वमा नहाकुम अन्हु फंतहु। इन आयत करीमा में अल्लाह ताला फरमाए रहियो आहे मां पंहिंजे हबीब खे हर शइ जो मालिक बणाए हर शइ जो इख्तियार अता फरमाए हिन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो। चार्ज क्यों? तो अल्लाह ताला छा फरमाए रहियो आहे मां पंहिंजे हबीब खे हर शइ जो मालिक बणाए हर शइ जो इख्तियार अता फरमाए हिन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो आहे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत बेमिसल बेमिसाल आहे। सरकार जी शरीयत बाबा से बुलंद चओ बेमिसाल आहे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत मुतहरा बेमिसाल आहे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत मुतहरा ते अमल करण सरकार जी सुन्नत मुतहरा ते अमल करण हर हिक जे लाइ ज़रूरी आहे। जहिड़ी तरह अल्लाह ताला फरमाए थो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन। तो अल्लाह ताला फरमाए थो तहकीक बेशक तव्हां जे लाइ मुंहिंजे रसूल जी ज़िंदगी मुबारक। अल्लाह ताला छा फरमायो? तहकीक बेशक तव्हां जे लाइ मुंहिंजे रसूल जी ज़िंदगी मुबारक बेहतर नमूनो आहे। यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत मुतहरा ते अमल करण सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत मुतहरा ते अमल करण हर हिक जे लाइ बेहतर नमूनो आहे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी मुबारक सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी मुबारक गरीबन जे लाइ भी बेहतर नमूनो आहे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी मुबारक अमीरन जे लाइ भी बेहतर नमूनो आहे। यतीमन जे लाइ भी बेहतर नमूनो आहे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी मुबारक फ़कीरन जे लाइ भी बेहतर नमूनो आहे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत सुन्नत ते अमल करण हर हिक जे लाइ बेहतर नमूनो आहे। जेको सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान ते अमल कंदो जेको सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान ते सुन्नत मुतहरा ते फरमान ते सही अमल कंदो अल्लाह ताला उन मोमिन खे पंहिंजे कुर्ब पंहिंजे करम में वेझो फरमाईंदो। इमाम शाफी फरमाए थो काल शाफी लैस फी सुन्नत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला इत्बाइहा। तो इमाम शाफी फरमाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अमल करण खां सिवाय कोई चारो कोई रस्तो ही न। तो यानी हर हिक खे सरकार जी सुन्नत ते अमल करण जरूरी है। हजरत
हजरत सहल बिन अब्दुल्लाह फरमाए, जरा गौर समझो, काल सहल इब्न अब्दुल्लाह अलामत, काल सहल इब्न अब्दुल्लाह अलामत हुब्बिल्लाह हुब्बिल कुरान व अलामत हुब्बिल कुरान हुब्बिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अलामत हुब्बिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुब्बुस सुन्नह। जरा गौर कजो, तो हजरत सहल बिन अब्दुल्लाह फरमाए तो अल्लाह सा मोहब्बत करण जो मतलब ही आहे त कुरान सा मोहब्बत रखे। सहल बिन अब्दुल्लाह छा फरमायो त अल्लाह सा मोहब्बत करण जो मतलब ही आहे त कुरान सा मोहब्बत रखे। ऐं कुरान सा मोहब्बत करण जी माना ही आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत करे। अॻिते ॿुधो त ऐं सरकार सां मोहब्बत करण जी पहचान ही आहे। जरा गौर सां ॿुधो त सरकार सां मोहब्बत करण जी पहचान ही आहे त सरकार जी सुन्नत सां मोहब्बत रखे, सरकार जी हर सुन्नत ते सही सही अमल करे। छा अर्थ कयूं त सरकार सां मोहब्बत करण जी पहचान ही आहे। न मोहब्बत करण वारे जी दावा तॾहिं सची आहे त जॾहिं सरकार जी सुन्नत सां मोहब्बत रखी ऐं सरकार जे हर फरमान ते, सरकार जी हर सुन्नत ते सही सही अमल करे। यानी अल्लाह जी मोहब्बत दावा, अल्लाह जे मोहब्बत जी दावा उन्हनि जी सची आहे जंहिंखे क़ुरान जे फरमान ते सही सही अमल आहे। ऐं क़ुरान जे फरमान ते उन्हनि जो सही सही अमल आहे जंहिंखे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम सां सची मोहब्बत आहे। ऐं सरकार जे मोहब्बत जी दावा उन्हनि जी सची आहे। ऐं सरकार, जरा गौर कयो, ऐं सरकार जे मोहब्बत जी दावा उन्हनि जी सची आहे जंहिंखे सरकार जी सीरत ते, जंहिंखे सरकार जी सुन्नत मुतहरा ते सही सही अमल आहे। सरकार जो ॿियो फरमान आहे, अन इब्न अब्बास अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबन नास फी हज्जतिल वदा फकाल या अय्युहन नास इन्नी कद तरक्तु फीकुम मा इन्ने तसमतुम बिही फलन तदिल्लु अबदन किताबुल्लाहि व सुन्नत नबिय्यिही। रिवायत आहे हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास का बयान करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज्जतुल विदा जे मौके ते सरकार माण्हुनि खे खिताब फरमायो। सरकार माण्हुनि खे खिताब फरमायो, या अय्युहन नास, सरकार फरमायो ए इंसानो, या अय्युहन नास इन्नी कद तरक्तु फीकुम मा इन्ने तसमतुम बिही फलन तदिल्लु अबदन किताबुल्लाहि व सुन्नत नबिय्यिही। सरकार हजतुल विदा जे मौके ते माण्हुनि खे खिताब फरमायो। सरकार फरमायो ए इंसानो, यकीनन ए इंसानो, सरकार फरमायो ए इंसानो यकीनन मां तव्हां जे दरमियान अहिड़ियूं शयूं छॾियूं आहिनि जेकॾहिं तव्हां इन्हनि खे मज़बूती सां पकड़ींदव त कॾहिं बि गुमराह न थींदव। त सरकार फरमायो किताबुल्लाह व सुन्नत नबी। सरकार फरमायो अल्लाह जो किताब कुरान मजीद, अल्लाह जो किताब कुरान मजीद व सुन्नत नबी जी। ऐं सरकार फरमायो नंबर 2 अल्लाह जे रसूल जी सुन्नत, यानी मुंहिंजी सुन्नत,
यानी सरकार अलैहिस्सलाम जी सुन्नत मुबारक, यानी सरकार अलैहिस्सलाम जी सुन्नत मुबारक यानी सोनो अखलाक हुजण, सोनो अखलाक हुजण, दाढ़ी मुबारक रखण, दस्तार मुबारक पाइण, मिसवाक लगाइण, खुशबू लगाइण, पाकाई हासिल करण, पाकाई में रहण, निकाह करण, हमेशा बावजूद रहण, अल्लाह जो कसरत सा जिक्र करण, सरकार जी हर सुन्नत ते अमल करण सा को भी कदे भी गुमराह नथो थी सके। कदे भी को भी गुमराह नथो थी सके। यानी सरकार जी सुन्नत अमल करण वारे मोमिन जे मथा हमेशा अल्लाह जी रहमत जी बारिश वसंदी रहे, अल्लाह जे रहमत जी बारिश वसंदी रहे। सरकार जो ॿियो फरमान अन अबी हुरैरा काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मुतमस्सिकु बिसुन्नती इंद फसाद उम्मती लहू अजरु मियत शहीद। रिवायत आहे हजरत अबू हुरैरा खां बयान करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुंहिंजी सुन्नत मजबूती सां अमल करण वारे के जने मुझी उम्मत में फसाद वारे वक्त मुझी हिक सुन्नत अमल करण वारे के अल्लाह ताला 100 शहीद जे सवाब बराबर सवाब अता फरमाए तो। सरकार जी हिक सुन्नत अमल करण वारे ते केडो केडो करम आ, केडो वडो करम आ। यानी साहबा कराम सरकार जी सुन्नत सा, साहबा कराम सरकार जी सुन्नत सा बेहद प्यार मोहब्बत कंदा हुआ। तो मैं हदीस बयान कंदम, काफी बार बयान करे चुको आं। तो हजरत मुजाहिद खां रिवायत आहे तो अन मुजाहिद काल कुन्ना माबने उमर फी सफर फमर्र बिमकान फहादा फहादा अनहु फसुइला लिमा फअलत ज़ालिका फकाल रअयतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फअल हाज़ा फफअलत। रिवायत आहे हजरत मुजाहिद खां बयान करे तो असां हजरत अब्दुल्लाह बिन उमर सां गॾु कंहिं सफ़र में हुआ। चवण जो मक़सद इहो आहे त साहबा कराम सरकार जी सुन्नत सां तमामु घणो प्यार मोहब्बत कंदा हुआ। अगर सरकार जी सुन्नत सिखणी अथव त साहबा कराम को, या सरकार जी सुन्नत साहबा कराम को वठी हलंदी अचे थी त वरी हाणे सेखारण वारा अल्लाह जा कामिल अकमल वली पंहिंजो मुर्शिद कामिल हूंदो आहे जेको सरकार जी सुन्नत सेखारींदो आहे ऐं सरकार जी सुन्नत हर फरमान ते सही सही अमल कराईंदो। तो छा अर्ज़ कयमि साहबा कराम सरकार जी सुन्नत सां बेहद प्यार त उहो बि साहबा कराम का सच्ची मोहब्बत सिखी। ये मशहूर हदीस आहे अन आबिस इब्न रबियत अन उमर अन्नहु जा इलल हजरिल अस्वद इलल हजरिल अस्वद फकब्बलहु फकाल इन्नी आलमु अन्नका हजरुन ला तदुर्रु वला तनफु वलौला अन्नी रअयतु नबिय सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युकब्बिलुका वसल्लम जन के इए तोखे बोसो ॾींदे न ॾिसां त मां भी तोखे कॾहिं भी बोसो न ॾियां, मां भी तोखे कॾहिं भी बोसो न ॾियां। यानी साहबा कराम सेखारियो, यानी साहबा कराम सेखारियो त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नतुनि ते हीअं अमल कजे, तो सरकार जी सुन्नतुनि ते हीअं अमल कजे। सरकार जी सुन्नतुनि ते अमल करण साहबा कराम जी सुन्नत आहे त सरकार जी सुन्नत ते अमल करण ईमान वारनि जी निशानी आहे त उन मोमिन ते अल्लाह जो करम फज़ल आहे जेको सरकार जी सुन्नतुनि ते सही सही अमल करे। ये सुन्नतुनि ते अमल न थींदो आहे त अमल थींदो आहे
त पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल जी नज़र सां ई अमल थींदो आहे। हे जेके फ़क़ीर आहिनि हिननि ते कीअं करम थियो आहे, हिननि ते कीअं करम थियो आहे? जॾहिं मुर्शिद सचे कामिल अकमल मुर्शिद जी निगाह पए त हिननि में के अहिड़ा बि आहिनि जेके धाड़ा हणंदा, वॾा वॾा उन्हनि खां गुनाहनि जा कम थींदा हुआ। गुनाहनि में पहिरियां असां गचल हुआसीं, जॾहिं असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारे जी नज़र पहुती, नज़र पहुचण सां असां तव्हां जूं तक़दीरां बदिलजी वञनि। अल्लाह जो कामिल अकमल पंहिंजी निगाह सां पंहिंजी नज़र सां तक़दीरुनि खे बदिलाए छॾींदो, तक़दीरुनि खे बदिलाए छॾींदो आहे। त हे ईअं कमु न आहे थियल, हे माण्हू पैसनि ते ख़रीद न आहिनि थियल, हे माण्हू डॉलर ते ख़रीद न आहिनि थियल, हे माण्हू तो वांगुरु रियाल ते ख़रीद न आहिनि थियल, हे सचा आशिक़ ख़रीद थियल आहिनि त सचे मुर्शिद जी निगाह सां ख़रीद थियल। जॾहिं सचे कामिल अकमल मुर्शिद जी नज़र पहुती तक़दीरां बदिलजी वञे, तक़दीरां बदिलजी वञे। न हिननि में ॾाढ़ियूं हुयूं, न हिननि में नमाज़ हुई, न हिननि में रोज़ो हुयो, न हिननि में नेकी हुई। जॾहिं मुर्शिद कामिल जी नज़र पहुती उन नज़र ख़रीद कयो, उन नज़र निगाह मुर्शिद कामिल जी ख़रीद करे गुनाहगारनि जी दिलनि खे ख़रीद करे जॾहिं अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी सोबत में आया, जॾहिं मुर्शिद करीम हिननि जे क़ल्ब ते दिल ते आंगुर रखी, उन आंगुर रखण सां निगाह फेराइण सां हिननि जूं तक़दीरां बदिलजी वयूं। उन निगाह सां मुर्शिद कामिल जी मेहनत सां, मुर्शिद कामिल जी तरबियत सां हिननि जो ज़ाहिर बाशर बातिन बाख़ुदा थी। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हैदरी, मुर्शिद हुसैन। इहो मुर्शिद कामिल जी निगाह सां ई थींदो आहे कमु। त ॿिया हूंदा आहिनि कि अहिड़ियूं बि जमायतियूं आहिनि जेके पैसनि सां माण्हुनि खे ख़रीद कनि थियूं, तॾहिं त दुनिया वारनि खे तकलीफ़ आहे न, तॾहिं त दुनिया वारनि खे तकलीफ़ आहे न, जलनि था, सड़नि था। त बाबा हिते नज़र सां माण्हू ख़रीद थींदा, नज़र सां माण्हू जी दिलनि खे ख़रीद कबो आहे। त हिन दौर में, हिन दजाली दौर में, फिरौनी दौर में, यज़ीदी दौर में अल्लाह ताला ही कमाल रखियो आहे त असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद में रखियो आहे। सबब पीर बुज़ुर्ग भला, त पर अल्लाह ताला जेको कमाल असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारे में रखियो आहे न, त अहिड़ो कमाल हिन दौर में, दौर हाज़िर जी मां ॻाल्हि थो कयां, अहिड़ो कमाल हिन दौर में कंहिं में रखियो ई न। तव्हां त पंहिंजा हो, तव्हां त पंहिंजा हो, पर जेके ॿिया हूंदा आहिनि, पराया हूंदा आहिनि, जेको न मञण वारो हूंदो आहे, जेको न मञण वारो हूंदो आहे, जेको एतराज़ करण वारो हूंदो आहे, जॾहिं मुर्शिदनि करीमनि जो कंहिं बाज़ार कंहिं रस्ते खां गुज़र थींदो आहे त ख़ुदा जो कसम जॾहिं मुर्शिदनि करीमनि जे चेहरे ते नज़र पवंदी आहे त उनजी दिलि खां ज़बान खां बि हीअ आवाज़ जारी थींदो आहे, या अल्लाह जो कामिल अकमल वली वञे वञे। बज़ाहिर एतराज करे वेठान, बज़ाहिर एतराज करे वेठान, पर ख़ुदा जो कसम दिल ही दिल में मुर्शिद हुसैन कंबर वारे खे मञनि था त अल्लाह ताला कमाल रखियो आहे त कंबर वारे कामिल अकमल में रखियो आहे। तव्हां त पंहिंजा हो, पराया
पर वॾा त वॾा आहिनि पर नंढड़नि ॿारनि जी जॾहिं मुर्शिदनि करीमनि जे चेहरे ते नज़र पवंदी आहे नज़र पवण सां अज़ ख़ुद दिल मां ज़बान मां जारी थींदो आहे अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुसैनी रंगा हुसैनी फैज़ा बज़ाहिर मुर्शिद करीम कराची में है पर खुदा जो कसम ये महसूस थी रहो है त ॼण त कराची में ना आहिनि हिते मौजूद आहिनि आहिनि ज़िक्र करे चओ अल्लाह हो अल्लाह हो। हथनि खे लहराए हथन के लहराए अहले मोहब्बत वारो अहले जिक्र वारो महसूस कर रहे हो त मुर्शिद करीम रूहानी तौर ते हिन महफिल में आहिनि अल्लाह अल्लाह अल्लाह। इश्क मोहब्बत पैदा क्यों तड़प पैदा क्यों अल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। बात से बोलन प्यार मोहब्बत से जाओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। करमा करमा घणो करमा हुसैनी जमायत घणो करमा तॾहिं त बर्दाश्त नथो करे न तॾहिं त बर्दाश्त नथो करे न तॾहिं त ग़लति थो ॻाल्हाए न तुंहिंजो कमु आहे ग़लति ॻाल्हाइण असांजो कमु आहे सबर में रह त मुर्शिद करीम इहो सबक़ ॾिनल आहे मुनकिरीन के जवाब न ॾियो मुखालिफीन के जवाब न ॾियो त हुननि जी पंहिंजी फितरत आहे व क़ल्बुहुम ज़िराह बासितुन बिल वसी असाबी कफ वारे कुत्तो जंहिं बनी इसराइल क़ौम जे अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी सोबत कई वो कुत्तो त गार ते पैर रखी वेही रहियो सोचो समझो त उन्हनि कुत्ते अल्लाह जे कामिल अकमल वलियन बस बनी इसराइल क़ौम जे अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी सोबत कई उन सोबत कुत्ते जी सोबत करण इहो अमल अल्लाह खे तमामु घणो पसंदि त क़यामत जे ॾींहुं कुत्ते के इंसानी शक्ल मिलंदी कुत्ते के इंसानी शक्ल मिलंदी अल्लाह जे वलियन जी सोबत जे करे उन कुत्ते के जन्नत में दाखिल थींदो पर जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो उम्मती सरकार जे उम्मत जे कामिलीन सालिहीन सादिकीन अल्लाह जे कामिल अकमल वलियन सां सच्ची मोहब्बत करे उन जो शान छा हूंदो उन ते करम केॾो वॾो थींदो त करम वॾो मां त चवंदो आहे इहे मुखालिफ़ीन इहे बकवास करण वारा इन्हनि कुतनि खां बि बदतर आहे कुते अल्लाह जे कामिल वलियन जे शान खे मक़ाम खे सुञातो समझई उन्हनि जी सोबत कई इहो अमल अल्लाह खे पसंदि आयो पर अॼुकल्ह जो कोई भौंकण वारो अल्लाह जे कामिल अकमल वलियन ते भौंकण वारो सरकार ते भौंकण वारो सहाबा कराम ते भौंकण वारो अहल बैत ते भौंकण वारो त औलिया किराम पीरान पीर दस्तगीर ते भौंकण वारो लाल शाहबाज अब्दुल्ला शाह गाजी शाह अब्दुल लतीफ भटाई तमाम औलिया किराम ते भौंकण वारो
ऐं उहो कुत्ते खां बि बदतर भौंकण वारो जेको मुर्शिद हुसैन कंबर वारे जे शान ते भौंके, मां चवंदो उहो कुत्ते खां बि बदतर आहे, उहो कुत्ते खां बि बदतर आहे। उन्हनि खे छॾे ॾियो, तव्हां पंहिंजे कम में मसरूफ़ रहो। मुर्शिद करीम कहिड़ो सबक़ सेखारियो आहे? हथ हुजे कार में, दिल हुजे बाज़े बुलंद, दिल हुजे परवरदिगार में। काथे भी हुजो, घर में हुजो, बाजार में हुजो, अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो, बाज़े बुलंद अल्लाह हो। मुल्लो हणी हणी थकी पवंदो, कलाकनि जा कलाक तकरीरूं करे 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 थकी पवंदो। हाजी गुलाम मुस्तफा खान रिंद खां पुछो मुर्शिदन करीमन जो शान पुराणा पर जॾहिं मुर्शिद करीम तकीर कनि या न कनि, पुराणा सोबत आहिनि हाजी साहब। मुर्शिद करीम खिताब फरमाइनि या न फरमाइनि, गड़ी करे वेठो हूंदव। खिताब फरमाइनि या न फरमाइनि, कुर्सी मुबारक ते जलव अफरोज़ थींदा। त जॾहिं निगाह जो फेराईंदा ख़ुदा जो कसम, दिली दिल में अर्ज़ रखण हिननि ग़ुलामनि जो कम हूंदो आहे। उन्हनि कमनि खे ठाहिण अल्लाह जी अता सां, पंहिंजी दुआउनि सां। मुर्शिद कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारे जो कम ऐं कमाल हूंदो आहे। न किताबों से नवाजों से असर पैदा, तुम्हें मोहब्बत न होती न तो ठलो खाली। न किताबों से न वाजों के असर से पैदा, दीन होता है अल्लाह वालों की नजर से पैदा। तू हणी हणी थकी पए, हणी हणी थकी पए, ॻाल्हाए ॻाल्हाए थकी पवंदो आहे। पर अल्लाह जा कामिल अकमल वली हीअं जो निगाह फेराइनि, हीअं निगाह फेराइण सां हज़ारनि खे पंहिंजी निगाह सां ख़रीद करे छॾींदा, पंहिंजी निगाह सां ख़रीद करे छॾींदा। अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां वॾा ख़ुशकिस्मत जो अहिड़ो इन दौर में, दजाली दौर में अहिड़ो कामिल अल्लाह जो कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली मुर्शिद कामिल मिलियो आहे। पोइ हुसैनी फ़कीर तूं दर दर ते न वञ, दर दर ते धिका न खा, दर दर ते न वञ। अॼु वाइदो कर, अॼु पको वाइदो कर, हथनि खे परचम पढ़ा लहराए, जो कंहिं बि दरबार ते न वेंदासीं त ईंदासीं त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जे दरबार ते ईंदासीं। असांजे लाइ हरमैन शरीफ़ आहिनि काफ़ी, हरमैन शरीफ़ आहिनि काफ़ी आहिनि। मुर्शिद जो दर ई काफ़ी आहे। हिते तव्हांजा कम नथा ठहनि, हिते तव्हां मूंखे ॾेखारियो मुर्शिद करीम जी जेका शख़्सियत दुनिया में इन वक़्तु, अहिड़ी शख़्सियत तव्हांखे न मिलंदी त जंहिंजे ॾिसण सां। पर इहो दुनिया वारा इहो बि मञनि त हिन दौर में, हिन दजाली दौर में, हिन दौर हाज़िर में दिलनि ते हुकूमत कई आहे त मुर्शिद हुसैन कंबर वारे कई आहे। इहा आहे अल्लाह जे कामिल अकमल वली जी निशानी त दिलनि ते हुकूमत कई आहे त मुर्शिद हुसैन कंबर वारे कई आहे। हिन दौर में दिलनि ते हुकूमत आहे त मुर्शिद हुसैन कंबर वारे जा। इहो सभु अल्लाह जो करम आहे। त मीरपुर माथे जेको आलिशान अज़ीम शान प्रोग्राम हुयो, लखनि जे तादाद में हुआ माण्हू, एॾी सर्दी में टपा पा ॾियनि, कढ लॻी टपा पा ॾियनि, इश्क में टपा पा ॾियनि, इश्क में मस्त थी विया। जॾहिं हुननि जी नज़र नूरानी चेहरे ते पई, नूरानी चेहरे ते पई, न सर्दी जो ख्याल हो। सुभान अल्लाह, इहा आहे अल्लाह जे कामिल अकमल वली जी निशानी। तॾहिं त दुनिया वारनि खे तकलीफ़ आहे न। इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। अल्लाह ताला फरमाए थो
या जेके गुनाहगारन जी दिलनि में अल्लाह जे कामिल अकमल वली जी मोहब्बत आ, या अल्लाह जे कामिल अकमल वली जी निशानी आ, या जेके दुनिया वारनि जी दिलनि में अल्लाह जे कामिल अकमल वली जी मोहब्बत आ। अल्लाह ताला फरमाए थो या मां पाण अल्लाह ही अल्लाह जे कामिल अकमल वली जी मोहब्बत इन्हनि गुनाहगारन जी दिलनि में विझी छॾी आ। ए दुनिया वारा तू केतिरो बि रोकींदे पर तू पाण रुकजी वेंदे, कंबर वारे जी मोहब्बत गुनाहगारन जी दिलनि मां न निकिरंदी इंशा अल्लाह। त ॾींहों ॾींहुं मुर्शिद हुसैन कंबर वारे जो शान वधंदो रहे थो, वधंदो रहे थो। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे जे शान खे ॾींहों ॾींहुं वधाईंदो रहे थो। उन शान खे ॾिसी सड़ी 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 ख़तम कोयलो थी वेंदो। असांजे मुर्शिदनि करीमनि जो ॾींहों ॾींहुं क़यामत ताईं शान वधंदो रहंदो, वधंदो रहंदो। क़यामत में बि करम थींदो त मुर्शिद कामिल जे सदके सां थींदो। ईअं करम न थींदो, ईअं जन्नत न मिलंदी। सुवाल ई पैदा न आहे ईअं जन्नत मिले। अगरि क़यामत जे ॾींहुं सॾु थींदो त पंहिंजे इमामनि जे नालनि सां सॾु थींदो। अगरि क़यामत जे ॾींहुं सॾु थींदो त पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल जे नाले सां सॾु थींदो। जहिड़ी तरह अल्लाह ताला क़ुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद थो फरमाए यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम। क़यामत जो ॾींहुं हूंदो, क़यामत जे ॾींहुं सॾु थींदो पंहिंजे इमामनि जे नालनि सां सॾु थींदो। कंहिंखे कीअं सॾु थींदो, कंहिंखे कीअं सॾु थींदो, कंहिंखे सॾु थींदो पीरान पीर जा ग़ुलाम तूं काथे आ, कंहिंखे सॾु थींदो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा मुरीद तूं काथे आ, कंहिंखे सॾु थींदो त दादा लाहौरी जा मुरीद तूं काथे आ, कंहिंखे सॾु थींदो त लाल शहबाज कलंदर जा मुरीद काथे आ, कंहिंखे सॾु थींदो अब्दुल्ला शाह गाज़ी जा मुरीद तूं काथे आ। असां तव्हांखे क़यामत जे ॾींहुं सॾु थींदो ए मुर्शिद हुसैन कंबर वारे जा ग़ुलाम तूं काथे आ। जॾहिं सॾु थींदो यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम। जॾहिं क़यामत जे ॾींहुं सॾु थींदो हर कंहिंखे पंहिंजे इमामनि जे नालनि सां सॾु थींदो, पंहिंजे मुर्शिद कामिल जे नाले सां सॾु थींदो। जॾहिं असां तव्हांखे सॾु थींदो यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम। ए कंबर वारे जा ग़ुलाम तूं काथे आ? त पोइ अल्लाह ताला फरमाईंदो फदखुली इबादी वदखुली जन्नती। मुझा प्यारा बाना, मुझे मकबूल बाना, मुझे कामिल अकमल वलियन सां फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारे सां तूं वञ जन्नत में। केॾो करम आहे, केॾो करम आहे निस्बत सां, केॾो करम आहे। सभु करम आहे त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जे सदके करम सुकून आहे न। हुसैनी ग़ुलाम केतिरियूं बि तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि, कश्ती हिलंदी आहे हुसैन जी पर ॿुॾंदी न आहे, हिलंदी आहे पर ॿुॾंदी न आहे। जॾहिं हेॾो कामिल अकमल मुर्शिद मिलियो आहे वरी इन कश्ती ते, वरी इन किश्ती ते सरकार जी डायरेक्ट नज़र आहे। सरकार जी त नज़र आहे तॾहिं त हलूं था, पर इन किश्ती ते सरकार जे अहद जी बि नज़र आहे त सरकार जे साहबा कराम जी बि नज़र आहे। तॾहिं त चवंदा केॾी बि तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि त असां छा कंदा आहियूं अग़िस्नी या रसूल अल्लाह। सरकार जो फरमान आहे कंहिं बि मुसीबत में हुजो या तव्हांजी का शइ गुम थी वञे त तव्हां छा कयो? अल्लाह जे मक़बूल बाननि, अल्लाह जे नेक बाननि खे पुकारियो। सरकार जी हदीस आहे अग़ीसूनी या इबाद अल्लाह। अल्लाह जा नेक बानो मुंहिंजी मदद कयो। सरकार जो फरमान असां मुश्किल में हूंदा आहियूं पंहिंजे दिल भर नबी खे सॾींदा आहियूं अग़िस्नी या रसूल अल्लाह।
अगसनी या हबीब अल्लाह। जने दिलबर नबी के सदीदा हूं तो दिलबर नबी जी निगाह नजर असा तवां ते पहुंचंदी आ तो हर परेशानी तकलीफ दूर थी वेंदी आ। एडो सुकून, एडी राहत, एडो करार मुर्शिदन करीम जो फैज़ आ, रूहानियत आ। हिते तू खाली आयो, हिते तू खाली आयो खुदा जो कसम भरजी पो मोटंदे, पो घर पहुंचंदे। अकीदो मजबूत रख, अकीदो मजबूत रख, अकीदो मजबूत रखण असां तवां जो कम आ। तो उन दिल वारे बर्तन के भरण तने तो चवंदो आहियां बारा सच्ची अकीदा, सच्ची मोहब्बत, मोहब्बत सां अकीदो रखण, अकीदे खे मजबूत रखण असां तवां जो कम, असांजे ख़ाली झोलनि खे भरण अल्लाह जी अता आहे सभु, अल्लाह जी अता सां मुर्शिद कामिल अकमल जो कम आहे। हैदर 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 अल्लाह अब जेके नवा मुसलमान थींदा न उनखे वठी अचो, उनखे कलमो पढ़ाइबो। हा इहे किथे एॾो वठी अचनि मखणा जियो अब आई दे हाँ हाँ हेॾे हीअं चो आवाज़ ते अचो, हिते अचो, हिते अचो, हेॾे हिते जी वाह जी, हिते वियो अमी वे। हे टे मुसलमान था थियनि क़िबला शेर हुसैन तो उनखे कलमो थो पढ़ाए, हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। अब तवज्जो कयो, जीअं साईं जन पढ़नि तीअं तव्हां पढ़ो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रसूलिही मिनल्लाहि ताला वल बासे बादल मौते व शर्रिही मिनल्लाहि ताला वल बासे बादल मौत। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अस्तगफिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। ला इलाहा
ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हां दोस्तनि खे अम्मा जीजा खे कलमे पढ़ण जी मुबारक आहे। सभु चओ, तव्हां जेके वेठा हो न चओ ख़ैर मुबारक, तव्हांखे मुस्लमान जी मुबारक आहे। जेके दोस्त तव्हां वेठा हो ऐं हमेशह दरगाह जो दस्तूर आहे त जेको मुस्लमान थींदो आहे उनजी मदद कबी आहे। तव्हां फीस में हुनखे ख़ैरात ॾियो। अबा नाला रेखणी आहे मखड़ा अज़ीज़ दोस्तों, जन खे कलमो पढ़ायो आहे उनजो नालो अॻ में हुयो गुलफाम, जंहिंजो मुस्लमान थियण खां बाद में नालो ग़ुलाम मोहम्मद रखियो वियो। ॿियो माण्हू आहे जेके साईं जन कलमो पढ़ायो, उनजो नालो आहे इमरान, उनजो नालो इमरान अली रखियो वियो आहे। ॿी मुस्मात रेहाना, जंहिंजो नालो इस्लामी मुस्मात फातिमा रखियो वियो आहे। अवां सभई बराए महिरबानी जीअं हमेशह हिन ग़रीबनि खे तव्हां सां इहो ताउन कंदा आहियो ख़ैरात जो, अहिड़े तरीक़े सां जल्दी जल्दी हिक ॿिए जे हथनि में ख़ैरात ॾींदा ऐं वठंदा ॾींदा वञे। जल्दी जल्दी हिनजी ख़ुदा वास्ते ख़िदमत कयो, जल्दी कयो, जल्दी जल्दी दरबार शरीफ़ में आया आहिनि त जीअं ख़ाली न मोटनि।